नाज़िन सुल्तान कोट में 1.5 सदी अग कायम थियल स्कूल की किस्मत तब्दील न थी सकी। इमारत ज़ुबून ऐं फर्नीचर की खोट सबब ॿारनि की तालीम मुतासिर थी रही है। इन हवाले से रिपोर्ट कर रहो है इसरार चांडियो। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सुल्तान कोट में इन वक्त अस मौजूद आयूँ। ही गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल 1873 में कायम थो। 1873 का वठी ही जेको बिल्डिंग है मेन प्राइमरी स्कूल जो मुकम्मल ज़बू हाली जो शिकार है। स्कूल में काफ़ी शयुनि जी असांखे खोट है। बिलख़ुसूस पानी पीअण जो जेको आहे उहो मसलो आहे, पाणी हिते आहे कोन। पोइ असांजा पटे वाला पीअण जेके आहिनि उहे वञी करे ॿार नलके तां पाणी भरे ईंदा आहिनि ऐं उहा सहूलियत कोन्हे। वॉशरूम कोन्हनि के। पोइ ॿार हुजनि चाहे उस्ताद हुजनि। पाकिस्तान क़ाइमु थियण खां अॻु में इहो स्कूल आहे ऐं मेन सुल्तान कोट जो प्राइमरी स्कूल आहे। तक़रीबन 400 खां 450 हिन में शागिर्द पढ़ी रहिया आहिनि। हिन स्कूल जी बिल्डिंग तव्हां ॾिसी रहिया आहियो, मुकमल ज़बू हाल जो शिकार आहे। शागिर्द वधीक आहिनि ऐं कमरा घटि आहिनि, फर्नीचर घटि आहे ऐं सभ खां वधीक जेको मेन मसइलो आहे हिन जी बिल्डिंग उहा तमामु ज़बून हाल शिकार आहे। मेन रोड ते माना हिकिड़ो सुपर हाईवे ते आहे। असांखे इहो ख़दशो रहंदो आहे जॾहिं बि हाणे हिन जी चौदीवारी बि न आहे ऐं जॾहिं की ॿारनि खे रिसर्च मिलंदी आहे त उन्हनि में ते जेके ॿार निकिरंदा आहिनि त असांखे वॾी परेशानी इहा थींदी आहे त ॿारु वञे थो को एक्सीडेंट थी वञे ऐं माना हिकिड़ो हादसो थी वञे। असांजे स्कूल जेको आहे मेन रोड जे भरिसां आहे, उन जो दीवार बि न आहे ऐं पाणी जी सहूलियत बि न आहे, लैट्रिन बि न आहे ऐं क्लास बि सफ़ा पुराणा थिया आहिनि स्कूल ऐं फर्नीचर भी सफ़ा थोरो आहे। असांजे हिकु बेंच ते 4 ॼणा वेठा आहिनि। असांजे स्कूल में नेटरिंग बि न आहे ऐं स्कूल जो ख़तरो बि आहे। असांजे स्कूल में छपड़ा बि किरी सघनि, स्कूल पुराणा थी विया, असांजी बिल्डिंग पुराणी थी वई आहे तमामु घणी। असांजी रोड स्कूल रोड ते आहे। असां स्कूल अचूं था पाणी बरसाति थिए थी पोइ गब थिए वञे थी। असांजे स्कूल में बाथरूम न आहे। असां वस वारनि खे काफ़ी असां चयोसीं त असांजे ॻोठ जे बाबा मेन स्कूल आहे त हिन ते थोरो असांखे तवजो ॾियो त हे ॿारड़ा वीचारा जेके तकलीफ़ में आहिनि इन जी तकलीफ़ दूर थी सघे। कैमरामैन अब्दुल गफ़ार सदायो सां गॾु इसरार अली चांडियो, KTN न्यूज़ सुल्तान कोट।